अञा ताईं हे चंडो न आयो आहे। हिते ॼण नौकर सेठियूं आहिनि ऐं सेठियूं नौकर थी विया आहिनि। अॼु बि चंड देरि कई आहे, रोज़ देरि सां थो अचे। अचो सेठियूं अचो, अॼु त सवेल आया आहियो। सेठ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, छॾियो इहो पोचो। पहिरियों मूंखे 5000 एडवांस ॾियो। अरे कल्ह अञा सॼी पघार हिसाब करे वठी वियो आहीं, वरी 5000 एडवांस। हिते छा पिणे जी पेडी थी हले? अगरि जे मुंहिंजे पीउ जी पेडी हलंदी हुजे हा त मां हिते तव्हां नौकरी कयां छा? मूंखे 5000 ॾियो, मूंखे मोबाइल वठिणो आहे, उहो बि अॼु जो अॼु। कढो 5000 एडवांस। अरे तूं हाणे मोबाइल जो छा कंदे? सेठ मुंहिंजी माइटी नथी थिए, पाड़े वारा ग़लति सलत था ॻाल्हाइनि। असांजे पाड़े में 9 छोकिरा आहिनि जंहिंजी माइटी नथी थिए। असांजे पाड़े वारा ग़लति सलत ॻाल्हाए असां जूं माइटूं ई बिगाड़े था छॾनि। तुंहिंजी माइटी वरी कंहिं टोड़ी? तुंहिंजी त माइटी थी कोन्हे। न सेठ, पाड़े में मुंहिंजे लाइ पुछण आया हुआ। पाड़े वारनि चयूं त इहो छोकिरो खुटल सेठ वटि कमु कंदो आहे। तुंहिंजे पाड़े में भला खुटल मां कीअं थियसि? इहा कुड़ी ख़बर हुते केरु थो फैलाए? सेठ मूं खां सवाइ ॿियो केरु फैलाईंदो? छा आहे न सेठ, मां ई पंहिंजे पाड़े में फैलायो आहे त मुंहिंजो सेठ खुटल आहे ऐं मूंखे कॾहिं पघार टाइम ते न ॾींदो आहे, जीअं कर्ज़ी मूंखां पैसा ई न घुरनि। चंद्रा जी खुटल तूं, नालो वरी मुंहिंजो थो ख़राब करे। बस सेठ बस, मूंखे गालियूं न ॾियो, न त मां कमु छॾे हली वेंदोमांव। छा कयां, मजबूर आहियां। दिल त थिए थी चंड खे मारे करे कम तां कढी छॾियां, पर कम ते त रखणो ई पवंदो हिनखे, एडवांस बि ॾियणी पवंदी। अॼुकल्ह नौकरनि जा ॾाढा नखरा लॻा पिया आहिनि। वठ तूं 5000, वठी आ वञी मोबाइल। महिरबानी सेठ, थैंक यू थैंक यू। थैंक यू। हाणे मां तुंहिंजी ख़बर वठंदुमि, ॾिसजांइ मां छा थो कयां। हेलो। हाय। हाय, तव्हां केरु? मां स्वीटी। स्वीटी? हा, मां तोसां मिलण थी चाहियां। सच्ची? हा, मां उन ॾींहुं तुंहिंजे दुकान ते आई हुयसि। कॾहिं? मां तोखे ॾिठो, तूं मूंखे जाम वणे, जाम पसंदि अची वए। सच्ची? हा, तूं जाम सुठो थो लॻी पियो, स्मार्ट, असुल हीरो वांगुर। तूं सच थी ॻाल्हाए? तुंहिंजी कसम। पर मुंहिंजो सेठ हो त सॼो ॾींहुं मूंखे गालियूं ॾींदो आहे। चरियो हूंदो जो तो जहिड़े स्मार्ट छोकिरे खे गारियूं थो ॾे। मां तोसां मिलण थी चाहियां। तूं सच्ची मूंसां मिलण थी चाहे? हा हा, तूं अच न मूंसां मिलण। हा हा, पक्का ईंदुसि, पर किथे अचां? उहो ई यात्री गार्डन ते। यात्री गार्डन ते? हा। केॾी महिल? बस हाणे 5 मिंटे में। हाणे 5 मिंटे में? हा। तूं सच में मूंसां मिलनी है? हा, मां बिल्कुलु मिलंदसि। मांजो ई आहे स्वीटी, पर मां तोखे कीअं सुञाणींदुसि? चरिया, मां रेड स्कर्ट ऐं ब्लू टॉप पातो आहे, उहो ॾिसी करे मिलजाए न। छा चए? रेड स्कर्ट ऐं ब्लू टॉप? हा, जल्दी अच। मांजो ई आयसि स्वीटी, तूं बि मांजो ई आयसि। जल्दी अच, मां तुंहिंजो इंतजार थी कयां, सभु कम छॾे अच। हा स्वीटी, मां सभु कम छॾे थो अचां। स्वीटी, मां त अचणु चाहियां थो, पर सेठ दुकान ते कान्हे, कीअं अचां? ॾिस, जे तोखे मूंसां प्यार आहे न त हलियो अच। हा स्वीटी, सेठ ॼाण आयो, इजो आयो, मां इजो थो अचां, इजो थो अचां। हा स्वीटी। पक्का? हा स्वीटी, पक्क। चओ आई लव यू। I love you. I love you. I love you too. I love you too. सेठ, मूंखे 5 मिंट मोकिले ॾियो न, सिर्फ़ु 5 मिंट। 5 मिंटे में आयुसि। वरी काॾे वेंदे? सेठ खाली 5 मिंट। 5 मिंटे में आयमि, हिकु इम्पोर्टेंट कमु आहे। 5 मिंटे में आयमि सेठ। हिते कम केरु कंदो? अरे सेठ, अॼु खां पोइ तव्हां कुझु बि कमु न कजो, सॼो कमु मां कंदुमि। मां, तव्हां खाली वेही रहिजो। 5 मिंट सेठ, खाली 5 मिंट। सेठ 5 मिंटे में अचां थो, 5 मिंटे में, खाली 5 मिंट। एॾी गाई?
ॼाण आई काथे आ मुंहिंजी रेड स्कर्ट वारी काथे है स्वीटी पक्का ईंदी हूंदी अॼु मुंहिंजो ॾींहुं आहे अलाए हिन पासे ईंदी अलाए हुन पासे ईंदी पर अॼु ईंदी ज़रूर अॼु मुंहिंजो ॾींहुं आहे छा कयां यार हा फोन तो करे वठां काथे है स्वीटी मां रस्ते ते आहियां मां गार्डन ते तुंहिंजो वेट थो कयां बस 2 मिंट में पहुंचस 2 मिंट में थी अचे 2 मिंट में हा हा अच 2 मिंट में अचे थी 2 मिंट में अचे थी हिते छो बीठो आहे दुकान ते कमु पियो आहे सफ़ाई हाणे पूरी आहे गिराकी जो टाइम आहे तूं हिते बीठो आहे छा थो करे हिते सेठ खाली 5 मिंट मन खाली 5 मिंट 5 मिंट छा जा 5 मिंट में छा थींदो सेठ मन काओ माण्हू थो अचे खाली 5 मिंट तुंहिंजो सिर्फ़ु कर्ज़ी ईंदो कोई माण्हू ईंदो छा सेठ खाली तव्हांखे न कर्जनि जी लॻी आहे अरे मूंखे ख़बर आहे कोई तोसां माण्हू मिलण न ईंदो कोई कर्ज़ी ईंदो हूंदो तूं दुकान ते हल दुकान ते मां माण्हू न आहियां मूंसां नथो मिलण अची सघे हा तूं माण्हू हुजे त नौकरी करे हा सेठ न हुजे मूं वांगुरु सेठ हथ थो जोड़ियांव चओ त पेड़े पवां खाली 5 मिंट खाली 5 मिंट मां फातो आहियां 5 मिंट मां बीठो आहियां 5 मिंट अरे यार तव्हां जल्दी वञो खाली 5 मिंट में पहुंचा थो मां काई गड़बड़ कई थी सेठ हथ थो जोड़ियांव वञो 5 मिंट फातो आहियां फातो पनो थी अची बीठो हुयो मो सुठो थो वियो जल्दी हाणे स्वीटी तूं अच जल्दी असां ॿिन्ही खे डिस्टर्ब करण लाइ केरु कोन्हे अच जल्दी स्वीटी स्वीटी जो फोन हेलो स्वीटी किथे पहुंती है अरे मां आई हुयसि हैं मां त एॾी देर खां गार्डन जे ॿाहिरि तुंहिंजो इंतजार थो कयां अरे मां आई हुयसि तूं अलाए कहिड़े हुन अधेड़ माण्हूअ सां पियो ॻाल्हाईं अरे चंद्रो सेठ हुयो मुंहिंजो हा तोखे दरका पियो ॾेई इहो ॿुधण में आयो हा मूंखे दिलि में थियो त मां हली वियसि काथे है तूं मां हिते पासे में ई आहियां हाणे कोई डिस्टर्ब त कोन्हे न न स्वीटी हाणे तूं वरी अच काओ डिस्टर्ब कान्हे पक्का हा पक्का स्वीटी ईअं न थिए जो मां अचां त हू वरी विच में अचे न हाणे कोई बि न ईंदो अच तूं त पोइ ठीकु आहे मां अचां थी ठीक है जल्दी अच मां बीठो आहियां तुंहिंजे लाइ अरे तू अञा हिते बीठो आहे 10 मिंट थी विया आहिनि तूं अञा हिते बीठो आहे दुकान ते हल वे गाॾीअ ते वे छॾिया ॿिया 5 मिंट 5 मिंट में पहुंचा अरे 5 सफ़ाई मिंट मुंहिंजो में पी कंदो हल दुकान ते वे गॾु हल 5 मिंट में पहुंदम तव्हां वञो मां ईअं आयुसि 5 मिंट ॾियो खाली कहिड़ो कमु आहे 5 मिंट पहिरियों 5 मिंट 15 मिंट ॿिया थी विया थी वरी 5 मिंट सेठ चयोमांव न हथ थो जोड़ियांव 5 मिंट में आयमि 5 मिंट तोखे त नौकरी मां ई कढणो पवंदो परेशान थी वियो आहियां मां भली कढो नौकरी कढो? खां वधीक माण्हू इम्पोर्टेंट आहे माण्हू इम्पोर्टेंट आहे नौकरी इम्पोर्टेंट कान्हे हे सेठ भली कढो ठीकु आहे तूं धूड़ पाए वञ मुआ चंद्रा स्वीटी काथे आहे ॼाण आई मुंहिंजी स्वीटी अॼु मुंहिंजो ॾींहुं आहे स्वीटी जो फोन किथे आहे स्वीटी मां गार्डन जे ॿाहिरि तुंहिंजो इंतजार थो कयां अरे मां आई हुयसि वरी हो तुंहिंजो चंडो सेठ बीठो हुयो अल्लाह इहो मो चंड्रो पनोती वरी आयो पर स्वीटी मां तुंहिंजे लाइ झगड़ो कयोमांसि मूंखे चई नौकरीअ सां कढी छॾींदो मां चयोमांसि भली कढ पर मूंखे स्वीटीअ सां मिलणो आहे अरे हाणे तो वटि नौकरी कान्हे त तोसां रिलेशन रखण जो मतिलबु छा मां वञा थी न स्वीटी ईअं न कर मां तुंहिंजे लाइ इंतज़ार थो कयां न मां वञा थी न स्वीटी अच न मन हलो अरे फोन ई कटे छॾियईं हाणे मां छा कंदुमि हिन चंद्रे पनोती सेठ जी ख़बर वठंदुमि हाणे मां छा सेठ तव्हां मुंहिंजो कमु बिगाड़ियो आहे कई दफ़ा विच में अची करे मां हुते किन सां मिलण वारो हुयमि केरु मूंसां मिलण अचण वारो हुयो
ना आयो सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हांजे करे। बस छॾी ई ॻाल्हियूं, हाणे पंहिंजो कमु करे ते ठाहे रख ॾेसूं। मां अचां थो, वापारी सां मिली अचां। ठाहे रख। वरी कंहिंजी फोन आ। हेलो। हा केरु? मोहित आई न तूं? हा मोहित तो ॻाल्हायां। तव्हां केरु? मां पुलिस चौकी मां इंस्पेक्टर मलानी तो ॻाल्हायां। पुलिस चौकीअ मां इंस्पेक्टर मलानी। हा तुंहिंजे लाइ हिकु छोकिरी कंप्लेन खणी आई आहे। छा? मुंहिंजे लाइ छोकिरी कंप्लेन? हा सुजी नालो आहे हुन छोकिरीअ जो। फोन करे हुनखे तंग तो करी, फांसी ईंदे फांसी। न सर, मां हुनखे फोन करे तंग न कयो आहे। पाण हूअ मूंखे घड़ी घड़ी फोन पई करे, चए पई भाई मूंसां गार्डन में मिलण अच। घुराए करे पाण आई बि कोन। ये पाटिल गेउनी याला। न सर, मां कुझु न कयो आहे। तूं कुझु न कयो आहे? न। मतलब वो छोकिरी कूड़ थी ॻाल्हाए पई। अरे ॿुध, उहा हिते आहे, तूं बि 5 मिंट में पहुच, न त मुंहिंजा हवलदार तोखे हथकड़ी विझी करे खणी वेंदा। न सर, मां कुझु बि न कयो आहे। मां कुझु बि गुनाह न कयो आहे। सर हलो। छा कयां? पुलिस जो फोन आयो आहे। मूंखे त जाम डपु थो थिए। मूंखे हितां भॼणो ई पवंदो। हा, मूंखे हितां भॼणो ई पवंदो। पर कीअं भॼां? हा, सेठ अचे त मां भॼां। सेठ मूंखे 2-3 ॾींहंनि जी छुट्टी खपे। सेठ हिते कमु केरु कंदो? अॼु अञा 5000 एडवांस वरिता अथई, वरी हाणे छुट्टी खपई? सेठ मुंहिंजी तबियत जाम ख़राब आहे। सेठ मूंखे वञण ॾियो। तुंहिंजी तबियत ख़राब आहे या पुलिस चौकीअ मां फोन आयो हुई? इंस्पेक्टर मलानी जो फोन आयो हुई। तव्हांखे कीअं ख़बर आहे? मां स्वीटी, मां तोसां जाम प्यार कंदी आहियां। सेठ मना ये तव्हां हुयो है। सेठ असली कीड़ा पवन में। भले पवन, चाइना जा। मुंहिंजी जिंदगी बर्बाद करे छॾियव। अॼु मां तोखे सबक सेखारियो न।